अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां ॾी हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले तालके हैदराबाद मां मोहम्मद बचल खां मिली। कहाणी आहे टके में इश्क। हिकिड़े शहर में को ग़रीब छोकिरो रहंदो हो जंहिंजो पीउ नंढे हूंदे मरी वियो हो। तंहिं हिकिड़े ॾींहुं पंहिंजी माउ खे चयो त मां मूंखे टको ॾे त वञी इश्क कमायां। माउ चयसि त अबा पाण ग़रीब हिन वक़्तु टको किथां आयो, वञी बादशाह खां टको वठि। छोकिरो सिधो बादशाह वटि आयो। हिनखे चयईं त बादशाह सलामत, मूंखे हिकिड़ो टको ॾियो। बादशाह हैरान थी पुछियुसि, छोकिरा टके खे छा कंदे? जवाबु ॾिनई त साईं इश्क कमाईंदुसि। बादशाह मुर्की चयुसि त टके में इश्क कमाईंदे? चयईं त हा साईं, टके में। बादशाह छोकिरे जी चालाकीअ ते हैरान थी वियो। ख़्यालु कयईं त टके में ई इश्क कीअं कमाईंदो। सुखेसि टको ॾेई हिन जे पोयां पंहिंजा माण्हू छॾियईं त उहो अची ॿुधाईं त छोकिरे टके में इश्क कीअं कमायो। छोकिरे टके मां पाईअ जी खार, पाईअ जी गुली, 2 पाइनि जो साबुण वरितो ऐं बाक़ी 2 पायूं खीसे में विझी वञी कपिड़ा धोअण लॻो। शाम जे वक़्तु उहे धोतल कपिड़ा पाए टाट थी शहर जे चकर ते निकितो। राति जी मानी खाइण बाद घुमंदो फिरंदो वञी हिकिड़े सौदागर जे माड़ीअ हेठि बीठो। थोरी देरि बाद बि हेॾां होॾां ॾिसी पक करे त को माण्हू त कोन थो ॾिसे। पोइ भित में किला हणंदो माड़ीअ ते चढ़ी वियो। बादशाह खे संदसि माण्हूअ वञी ख़बर ॿुधाई। सो उन ई वक़्तु ई माड़ीअ जे हेठां अची बीह रहियो ऐं छोकिरे जे मोटण जो इंतज़ारु करणु लॻो। माड़ीअ में कंहिं सौदागर जी ज़ाल पंहिंजे बानीअ समेत रहंदी हुई। सौदागर सौदागरीअ ते वियल हो। बानीअ जी जो छोकिरे ते नज़र पई तंहिं पंहिंजी साइण खे ॿुधायो। हिन बानीअ खे चयो त महिमान जी वञी ख़िदमत कर। बानी छोकिरे वटि आई ऐं चयाईंसि त हिन पलंग में हथु विझाए त हेठि भरो करियोसि। छोकिरे चयुसि त पंहिंजी साइण खे सॾु कर, इहो कमु उनजो आहे। बानी मोटी वञी साइण खे चयो त साइण, हीउ छोकिरो त ॾाढो सियाणो थो ॾिसिजे, पलंग में त हथु न विधाई। पर ॾाढी बेपरवाहीअ सां चयाईं त पंहिंजी साइण खे सॾु कर। उहा ॻाल्हि ॿुधी हिन बानीअ खे चयो त चङो, गरम सर्द पाणी वञी ॾींसि त हथु मुंहुं धोए। बानीअ हुकुम जी तामील कई। अची ॾिसे त छोकिरो पलंग ते बालम थियो वेठो आहे। पाण पाणी छॾे वेंदी रही। कुझु वक़्त खां पोइ अची ॾिसे त पाणी जहिड़ो आहे तहिड़ो पियो आहे। पुछियाईंसि त तूं अञा ताईं हथु मुंहुं बि न धोतो आहे। छोकिरे चयुसि त पाणी तूं मिलाए ॾे त हथु मुंहुं धोआं। बानीअ उहे लफ़्ज़ ॿुधी यकदमि सर्द गरम पाणी मिलायो, तॾहिं हिन उथी हथु मुंहुं धोतो। साइण वरी बानीअ खे चयो त हीअ अतुर जी शीशी खणी वञी ॾींसि ऐं ॾिस त छा थो करे। बानीअ छोकिरे खे अतुर जी शीशी आणे ॾिनी। हिन छा कयो त उहा वठी पलंग जे चइनी पावनि हेठां हारे पलंग ते चढ़ी वेही रहियो। कुझु देरि बाद बानी हिकिड़ो गिदिरो ऐं छुरी छोकिरे खे ॾेई मोटी वेई। हिन छा कयो जो गिदिरे तां खल लाहे गतरा गतरा करे थालीअ में रखी छॾियईं ऐं बानीअ जे अचण ते थाली गतरनि सूधी वापसि कयईं। बानी उहा थाली खणी साइण वटि आई, जंहिं वरी हिकु लीमो ऐं सुई छोकिरे ॾांहुं ॾियारे मोकिली। बानीअ खां उहे शयूं वठी हिन छा कयो जो सुई लीमे में टुंबे वराए सुई पलंग जे सेरांदीअ वारी पाए में टिंबे छॾियईं। उहा हालत ॾिसी बानीअ पंहिंजी साइण खे चयो त हीउ ॾिसण में सो छोकिरो आहे, मगर अकुल जो वीर आहे। सौदागर जी ज़ाल सभिनी ॻाल्हियुनि में उनखे परखे पोइ हार सिंगार करे हिन वटि आई ऐं सॼी राति रिहाण कंदे गुज़ारियाऊं। पोइ राति जो छोकिरो माड़ीअ तां लथो। बादशाह बि हिन जे इंतज़ार में लिको बीठो हो त हिन खे ॾिसी वरितो। छोकिरो त पंहिंजे घर हलियो वियो, मगर बादशाह खे ॾाढी हैरानी हुई। ॻाल्हि सम्झ में नथे आयसि त छोकिरो माड़ीअ में सॼी राति कीअं रहियो। बादशाह पंहिंजे महलात में मोटी आयो। आख़िर ॾींहुं थियो। सारो ॾींहुं बादशाह मूंझारे में गुज़ारियो। न त दरबार जो ख़्यालु, न बादशाहीअ जो सवालु। तव्हांजो मथां अची राति पई। जॾहिं मऊंदाई थी ऐं लोक लका वञी आरामी थियो, तॾहिं बादशाह चमड़ा पोश करे सौदागर जे माड़ीअ ॾांहुं रवानो थियो।
छोकिरे जा हयल किला माड़ीअ जे भित में लॻा पिया हुआ। बादशाह उन्हनि तां चढ़ी माड़ीअ ते वियो। पेरनि जे आवाज़ ते बानी होशियार थी। बादशाह खे ॾिसी पंहिंजे साइण खे इतला कयईं। हिन चयुसि त महिमान जी ख़िदमत चाकरी कर। बानी बादशाह वटि आई ऐं चयईंसि त हिन पलंग में हथु विझ त हिन पासे करे रखिजे। बादशाह हिकदमि पलंग में हथ विधा ऐं उतां खणी ॿिए हंधि रखियईं। बानीअ वञी सौदागरियाणी खे ॿुधायो, जंहिं वरी पाणी ॾियण लाइ चयुसि। बानी गरम सर्द पाणी जुदा जुदा खणी आणे बादशाह जे अॻियां रखियो। बादशाह यकदमि उथियो, थधो कोसो पाणी मिलाए हथ मुंहुं धोई पलंग ते चढ़ी वेही रहियो। एतिरे में बानी अतुर जी शीशी खणी आई। बादशाह उन मां बुड़ो भरे कन में विधो, कुझु कपिड़नि ते ऐं कुझु हंध ते छटकारियईं। बानीअ सारी हालत वञी सौदागरियाणी खे ॿुधाई, जंहिं वरी गिदरो ऐं छुरी ॾियारे मोकिलियसि। बादशाह गिदरे खे वढे अधु पाण खाधो ऐं अधु बचाए सौदागरियाणीअ लाइ रखियईं। बानी वरी लीमू ऐं सुई खणी आई। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त हीअ कहिड़ा न बेवकूफ़ आहिनि, हाणे लीमे ऐं सुईअ जो कहिड़ो ज़रूरु हो। सो छा कयईं जो सुईअ सां लीमे खे टुंग करे उन जो रस चूसणु लॻो। बानी पंहिंजे साइण खे वञी चयो त अहिड़ो अनाड़ी मूं न ॾिठो, हाणे जेका तुंहिंजी मर्ज़ी। उते सौदागरियाणीअ ऐं बानी गॾिजी बादशाह वटि आयूं। बादशाह हिननि खे ॾिसी मुरकणु लॻो त हाणे सौदागरियाणी अची भर में विहंदी, पर हिननि ईंदे शर्त अची मोचड़नि जी मार विधसि। पोइ त ज़नानी मार ख़बर न चार। बादशाह वीचारो मोचड़ा खाई जितां आयो हो ओॾां रवानो थियो ऐं सारी राति अखियुनि ते वेही गुज़ारियईं। बसि सुबुह थींदो वियो ऐं बादशाह यकदमि माण्हू मोकिले छोकिरे खे घुरायो। सिपाहियुनि घड़ीअ में छोकिरो पकिड़े आणे बादशाह जे रूबरू कयो। बादशाह खुलासीअ जाइ ते वठी वञी विहारे पुछणु लॻुसि त अड़े छोकिरा, तो इश्क कमाइण लाइ मूंखां टको वरितो हो, सो कमायई? छोकिरे वरंदी ॾिनी त हाओ साईं। बादशाह पुछियुसि त मूंखे ॿुधाए त कीअं? छोकिरे वराणियो त साईं ॿुधाईंदुसि कॾहिं बि कोन। बादशाह चयुसि त छोकिरा, मूंखां का बि ॻाल्हि ॻुझी कान्हे, जे न ॿुधाईंदे त फाहीअ चाढ़ाए छॾींदोसांइ। छोकिरे चयुसि त साईं उहा तव्हांजी मर्ज़ी, फांसी चाढ़ियो त भले, बाक़ी ॿुधाईंदुसांव कॾहिं बि कोन। बादशाह चयुसि मूंखे एतिरी ख़बर पई आहे त तूं राति फलाणे सौदागर जे माड़ीअ ते वियो हुएं ऐं सारी राति उते गुज़ारी हुई, पोइ बि तूं मूंसां कूड़ पियो ॻाल्हाईं। ॾाहो थी सची कर त ॻाल्हि कीअं आहे ऐं तो कहिड़ीअ तरह इश्क कमायो? छोकिरे वरंदी ॾिनी त बादशाह सलामत, तव्हीं अलाए जे छा था चओ। छा लॻे सौदागर जी माड़ी, तव्हां माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते न लॻो। मूंखे उन किसे जी का बि ख़बर न आहे। बादशाह तपी बाहि थी वियो। भला राति वारा मोचड़ा यादि बीठा हुअसि, सो पे अंदर में सड़ियो त कंहिं बि नमूने उहो राज़ ज़ाहिर थिए त हीउ छोकिरो जंहिंजे घर में रिली बि सघी कान्हे, सो सारी राति सौदागरीअ सां गुज़ारे आयो ऐं आउं शहर जो बादशाह, सो उन जे साॻे हंधा मोचड़ा खाई आयो आहियां। आख़िर आहे छा? सो छोकिरे खे वरी बि मिठ माठ में मुहबत सां सम्झाइणु लॻो त मन कंहिं तरह सां उन ॻाल्हि जो सबबु ज़ाहिर थिए। पर छोकिरे जीअं न कई तीअं हा जे ॿोली न ॿोलियाईं। उते बादशाह पंहिंजे माण्हुनि खे हुकुम ॾिनो त हिन खे हिकिड़े हफ़्ते लाइ जेल में बंदि रखो। उन बाद जे हिन सॼी हक़ीक़त ॿुधाई त वाह, न त फांसीअ ते लटकायो वेंदो। सिपाहियुनि पोइ हिन छोकिरे खे वठी जेल में बंदि कयो। होॾां सौदागरियाणीअ खे छोकिरे जे जेल में पवण वारी सारी हक़ीक़त मालूम थी। आख़िर हफ़्तो पूरो थियो पर छोकिरे सची कान कई। तंहिं ते बादशाह हुकुम ॾिनो त हिन छोकिरे खे फांसीअ ते चाढ़ियो। उहा ख़बर ॿुधण सां सौदागरियाणीअ खे ॾाढो वीचार थियो। न मानी वणेसि न टिकी। पंहिंजे बानीअ खे ख़बर चार वठण लाइ मोकिलियाईं त शहर में वञी सारी हक़ीक़त वठी अचु त हू फांसीअ ते केॾीअ महिल चढ़ंदो। बानीअ समूरी ख़बर चार वठी आई त छोकिरे खे हींअर ई फांसीअ ते था चाढ़ीनि। बादशाह हलंदे महिल बि छोकिरे खे घणो ई सम्झायो त छो तो पंहिंजी जवानी विञाई, खणी सची कर। पर छोकिरे जो उहो ई जवाबु त बादशाह सलामत, कहिड़ी सची करियां? मूंखे जे ख़बर हुजे हा त पहिरियां ॿुधायां हा, हाणे देरि न करियो, हली फांसीअ ते चाढ़ियोमि। उते बादशाह पंहिंजे माण्हुनि खे हुकुम ॾिनो त हिन खे वञी फांसीअ ते चाढ़ियो, पर जे मोहलत घुरे त फांसी न ॾिजोसि, मोटाए मूं वटि वठी अचिजोसि।
छोकिरे खे फांसीअ वारी जाइ ॾांहुं वठियो पिए विया त होॾां उहा ख़बर सौदागर जे ज़ाल खे पई। तंहिं छा कयो जो खीर जो वटो ऐं मुङनि जी लप बानीअ खे ॾेई चयो त छोकिरो बेगुनाह थो फांसी चढ़े, तंहिं करे हाणे खेसि बचाइजे। तूं हीअं कर जो मुङनि जी लप संदसि अॻियां उछले ऐं हीउ खीर जो वटो हारे तूं हली अचु, पोइ जे हयाती हूंदसि त बची पवंदो। बानी मींहं उहा हिकु कंदी आई, ॾिसे खणी त वीचारे छोकिरे खे फांसीअ जे तख़्ते ते बीहारे हाणे फांसी ॾियण जो सायो पिया कनि। तेसीं ताईं हीअ बि डोड़ी अची रसी। ईंदे शर्त मुङनि जी लप हिन जे पेरनि में उछले खीर जो वटो हारे पोएं पेरे रवानी थी। छोकिरे बानी सुञाणे जलादनि खे चयो त मूंखे बादशाह वटि वठी हलो त ॻाल्हि ॿुधायांसि। जलादनि इन खे वठी आणे बादशाह जे अॻियां हाज़िर कयो। बादशाह छोकिरे खे ॾिसी चयो त अड़े छोकिरा, नेठि मरण खां डिॼी वए न, चङो हाणे ॿुधाए असुल हक़ीक़त। छोकिरे चयो त साईं, जे इजाज़त न मिले हा त हरगिज़ कोन ॿुधायां हा। जॾहिं धुर धणियुनि खां इजाज़त मिली अथमि तॾहिं थो ॿुधायां। हाणे ॿुधो, तव्हां टको ॾिनो, मूं हुन मां साबुण खार घोली वठी कपिड़नि खे धोई साफ़ु कयो ऐं राति जो हिकिड़े सौदागर जे माड़ीअ ते किला खोड़े चढ़ी वियुसि। माड़ीअ में वञण बाद मूं वटि हिकु बानी आई जंहिं मूंखे उते पियल पलंग हिकिड़े हंधां खणाए ॿिए हंधि रखाइण लाइ चयो। मूं इनकार करे चयोमांसि त पंहिंजी साइण खे सॾु कर। बादशाह पुछुसि त छो तो हुन खे न वठायो? छोकिरे जवाबु ॾिनो त सौदागर जी ज़ाल इन ई तरह मुंहिंजो इम्तिहान थिए वरितो त आउं कंहिं ख़ानदानी घराणे जो आहियां या ख़सीस माण्हू आहियां। उहो ई सबबु हो जो मूं पलंग वठाइण खां इनकार कयो। पोइ बानी गरम ऐं सर्द पाणी खणी आई ऐं अची चयाईं त हथु मुंहुं धोई आराम कर। मगर मूं उन पाणीअ खे बि उन ई लाइ हथु न लाथो जो उन ई तरीक़े सौदागर जी ज़ाल उहो थिए पुछो त जेकॾहिं गर्मी सर्दी सिर ते अची वञेई त उहा सही सघंदे या न। मूं उन माम खे सम्झी उहो पाणी मिलाइण जो कमु बि बानी हथां करायो। पोइ हथु मुंहुं धोई बालम थी वेही रहियुसि, याने क़बूल कयुमि त कहिड़ी बि तकलीफ़ हूंदी त सिर ते खणंदुसि। अञा थोरो वक़्तु गुज़रियो ई कीन त वरी बानी अतुर जी शीशी खणी आई। मूं उन शीशीअ खे खोले पलंग जे चइनी पावनि हेठि विरछे छॾियो। बादशाह पुछुसि त भला अतुर तो पावनि हेठां छो पूरियो? हिन जवाबु ॾिनो त सौदागर जी ज़ाल पुछियो हो त सर्दियूं गर्मियूं त बराबरि सही वेंदे, पर हीअ ॻाल्हि अहिड़ी आहे जो अतुर जे ख़ुशबू वांगुरु चौधारी पखिड़िजी वेंदी। मूं हुन जो जवाबु ॾिनो त उहा ख़बर मुंहिंजे दिलि में ईअं क़ाबू रहंदी जो ॿाहिरि बाफ़ बि न निकिरंदी। बादशाह पुछुसि त पोइ भला छा थियो? छोकिरे चयो त थोरीअ देरि बाद बानी वरी हिकिड़ी थाल में गिदरो ऐं काती खणी आई, मुंहिंजे हथ में ॾिना। सौदागर जी ज़ाल उहा बि पुछी पक थिए कई त तूं लिकाईंदे पर काती कंध ते अची वञई त तूं छा करे सघंदे? मूं उन जो जवाबु उहो ॾिनो जो गिदरे जी खलल आहे, बाक़ी गभ जा टुकर टुकर करे थाल में विझी ॾियारे मोकिलियामांसि, याने त बदन जी खलल ई वेंदी, गतरा गतरा थी वेंदुसि पर कुझु हंधुसि असुलु कोन। उन खां पोइ वरी मूं ॾांहुं हिकिड़ो लीमो ऐं सुई ॾियारे मोकिलियाईं। उन में उहो सुवालु पुछियाईं त जे सूरीअ ते तोखे चाढ़ियो वञे त पोइ? मूं जवाब में लीमो सुईअ में टुंबे खट जे पाए में हणी छॾियो, जंहिंजो मतिलबु हो त सूरीअ ते ॿुधंदीअ बादशाह सलामत। उन इहा पक पकाणीअ बादशाह सलामत उन पक पकाणीअ खां पोइ सौदागर जी ज़ाल हार सिंगार करे आई ऐं असां ॿिन्ही ॼणनि सारी राति रिहाण में गुज़ारी। बादशाह पुछुसि त पोइ उहा ॻाल्हि तो मूंसां छो कई? छोकिरे वरंदी ॾिनी त हाओ साईं, जंहिं वक़्तु तव्हांजा माण्हू मूंखे फांसी ॾियण ते हुआ त ओचितो उहा साॻी बानी डोड़ंदी आई ऐं मुङनि जी लप मुंहिंजे पेरनि में उछलाए खीर जो वटो अॻियां हारे हली वई, जंहिंजो मतिलबु हीउ हो त सौदागर जी ज़ाल चवाए मोकिलियो त वात में मुङ छो पिया अथई, अछी खीर जहिड़ी ॻाल्हि करे ॾे। सो बादशाह सलामत जे पाण उहा इजाज़त न ॾिए हा त आउं कॾहिं बि उहा ॻाल्हि तव्हांखे न ॿुधायां हा। फांसीअ चढ़ी वञा हा पर ॻाल्हि मुंहिंजे पेट में हुजे हा। बादशाह मुङनि ऐं खीर वारो किसो पंहिंजे सिपाहियुनि खां पुछियो, जन बि शायदि ई ॾिनी। पोइ बादशाह छोकिरे खे चयो त अड़े छोकिरा, बराबरि तो टके में इश्क कमायो ऐं तूं वाक़ई अकुल वारो आहीं। अॼु ॾींहं खां पोइ तूं मुंहिंजे ख़ासि माण्हुनि में शामिलु आहीं। ईअं चई हिन खे घणो ई इनाम ॾेई रवानो कयईं।